पाकिस्तान ऐं अमरीका विच में तवानाई जे शोबे ऐं ग्रीन अलायंस क़दमनि में सहकार सुठो सवण करार। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ अमरीकी सदर जो बाइडन खे ख़त जो जवाब ॾेई छॾियो। संदसि हिमायत पाकिस्तान अमरीका सां लाॻापनि खे वॾी अहमियत ॾिए थो। ॿई मुल्क तवानाई, मौसमियाती तब्दीली, ज़राअत, सिहत ऐं तालीम जे शोबे में अहम क़दमनि ते गॾिजी कमु पिया कनि। पाकिस्तान अमरीका सां आलमी अमन, सलामती, ख़तरी तरक़ी तोड़े ख़ुशहाली जा गॾियल टारगेट हासिल करण लाइ गॾिजी कमु करण जो ख़्वाहिशमंद आहे। कराची में पुरतरान मुसामत ते क़त्ल केस जे जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो टास्क SIU हवाले। IG सिंध ग़ुलाम नबी मेमन जो चवणु आहे त पुरतरान मुसामत ते क़त्ल थियल जवाबदारनि खे हाणे SIU गिरफ़्तार कंदी। अहम तरीन हंधनि जो टास्क कराची जे 67 ऑफिसरनि हवाले कयो वियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त अमन अमान जी ख़राब सूरतहाल जो सबबु क़बाइली तकरार आहे। अमन अमान जी सूरतहाल इत्मीनान जोगी नाहे। कश्मीर, घोटगी ऐं शिकारपुर में हालतूं ख़राब आहिनि। क़बाइली तकरारनि सबबु बि बदअमनी जी सूरतहाल पैदा थी आहे। जदीद हथियार क़बाइली धुरियुनि वटि पहुची चुका आहिनि। क़ीमती जानियूं ज़ाया थियण खां बचाइण लाइ हिकमत अमली जोड़ी वेंदी। अमन अमान जी सूरतहाल बहितर करण लाइ वफ़ाक़ खां बि मदद तलब कई आहे। पुलिस खे मिलिट्री हथियार ऐं बख़्तरबंद गाॾियूं फ़राहम कयूं वेंदियूं। ख़बर नाहे ॾोहारनि वटां जदीद हथियार किथां अची रहिया आहिनि। हू ॾोहारनि जे ख़ात्मे अमन अमान क़ाइमु थियण ताईं सुख सां न वेहंदा। सिंध सरकार तरफ़ां कच्चे में धाड़ियलनि ख़िलाफ़ बाज़ाब्ता ऑपरेशन शुरू करण जो ऐलान। नीगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ आला सतही कमेटियूं जोड़ण जो फ़ैसिलो। सूबाई घर बसी सियासल इंचार्ज जो चवणु आहे त कच्चे में धाड़ियलनि ख़िलाफ़ मुनज़िम नमूने ऑपरेशन कयो वेंदो। कच्चे में माण्हुनि खे हिरखाए अगवा करण जा वाक़िया थी रहिया आहिनि। पुलिस जो मोराल बुलंद करण जी ज़रूरत आहे। कराची में बोरीबंद लाश मिलण वारी सूरतहाल नाहे। स्ट्रीट क्राइम जे वाक़ियनि ते ज़ाब्ते जी कोशिश कई पई वञे। प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ DGI IG अॻुवाणी में टीम जोड़ी पई वञे। अलाह करे त ज़िंदा हुजे। कुझु माण्हू संदसि मौत थियण बाबति ॻाल्हियूं करे रहिया आहिनि। वॾे वज़ीर मुराद अली शाह मुकमल सहकार करे रहियो आहे। इख़्तिलाफ़नि जूं ॻाल्हियूं ग़लति आहिनि। मुर्तज़ा जदोई जे क़त्ल जो केस दाख़िल थियल आहे। ज़मानत न कराई त खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। नींगरी प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ सिंध सरापा एहतजाज। मोरे ऐं चूंडके में JWC जा एहतजाजी मुज़ाहिरा। थरी मीरवा में शटबंद हड़ताल करे एहतजाजी मुज़ाहिरो। लाड़काणे, मीरपुर माथिले, कोटड़ी, जोही, मिठी, इस्लाम कोट, नसीराबाद, दिगड़ी, चंबड़ ऐं ॿियनि शहरनि में एहतजाजी मुज़ाहिरा। मलेर में गंदे नाले मां तेल कढण जी कोशिश कंदड़ ॿ ॼणा साबु साटण सबबु फौत। हिकु मरणी ॻणती जोगी हालत में अस्पताल मुंतक़िल। गवर्नर कामरान टिसोरी नोटिस वरितो। रिपोर्ट तलब। ऐं स्टार बैटर बाबर आज़म हिकु दफ़ो ॿीहर क़ौमी वनडे ऐं T20 क्रिकेट टीम जो कप्तान मुक़ररु। बाबर आज़म न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ सीरीज़ ऐं T20 वर्ल्ड कप में क़ौमी टीम जी क़यादत कंदो। शान मसूद खे टेस्ट क्रिकेट टीम जो कप्तान बरक़रार रखण जो फ़ैसिलो।